आइन साज़ीअ जो अमल तेज़ीअ सां अॻिते वधी रहियो आहे। सियासी तौर ते जेको मुमकिन हो उहो असां करे छॾियो आहे। असांजी ऐं मौलाना फज़लुर रहमान जी आइनी तरमीमुनि जे मसौदे में क़ौम जो बि फ़र्क़ु नाहे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मौलाना फज़लुर रहमान आइनी तरमीमुनि जो मुसवदो पाण पेश करे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल संदसि चवण त हू उमेद करे थो त मौलाना फज़लुर रहमान PTI खे क़ाइल करे वठंदो। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो आइनी तरमीमुनि जे मसौदे मंज़ूरी के हवाले सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ और JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ातूं। वज़ीर आज़म सां मुलाक़ात में नायब वज़ीर आज़म इस्हाक़ डार, कानून वारो वज़ीर आज़म नज़ीर तार, श्री रहमान, नवीद कमर और मुर्तज़ा वहाब भी शामिल। वज़ीर आज़म सां मुलाक़ात बाद बिलावल भुट्टो ज़रदारी मौलाना फज़लुर रहमान जी रिहाइशगाह पहुतो। BNP सरबराह अख्तर मैंगल साहब तहरीक इंसाफ जो वफ़द PTI बानी सां जेल में मुलाक़ात करण खां पोइ मौलाना फज़लुर रहमान जी रिहाइशगाह पहुची वियो। मौलाना खे पार्टी जे बानी सां थियल मुलाक़ात जे अहवाल ऐं संदसि पैगाम पहुचाईंदासीं। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो PTI बानी मौलाना फज़लुर रहमान सां ॻाल्हियुनि खे आकारी वरितो आहे। संदसि ॻाल्हियूं जारी रहंदियूं। फ़िलहाल तहरीक इंसाफ आइनी तरमीमुनि लाइ वोट न ॾींदी। सूमर ते हू ॿीहर PTI बानी सां मुलाक़ात कंदा। 6वीं आइनी तरमीम लाइ नंबर्स पूरा आहिनि पर सियासी जमायतुनि में इतफ़ाक़ी राय पैदा करण जी कोशिश करे रहिया आहियूं। इतफ़ाक़ी राय पैदा थी वञे त वधीक सुठो आहे। मुस्तक़बिल में उनजो वधीक फ़ाइदो थींदो। क़ौमी असैम्बली ऐं सेनेट जे इजलासनि जे वक़्तनि में तब्दीली इतफ़ाक़ी राय पैदा करण लाइ आहे। मुस्लिम लीग नून अॻवान ऐं दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त आइनी तरमीम जे लाइ हिकु मुतफ़िक़ा मसविदो तयारु थियो आहे। कोशिश आहे त वधि खां वधि माण्हू हिन तरमीम जी हिमायत कनि। आइनी तरमीम जो मक़सदु पार्लियामेंट जी बालादस्ती खे यकीनी बणाइणु आहे। को माण्हू अॻवा नाहे थियो, सभु पंहिंजनि घरनि में मौजूदु आहिनि। आइनी तरमीम ते बिलावल भुट्टो ज़रदारी जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात थी आहे। कोशिश आहे त आइनी तरमीम ते मुकमिल इत्तेफ़ाक़ कयो वञे। सियासी मुशावरत जो अमल जारी आहे। समूरनि स्टेक होल्डर्स खे गॾु खणी हलणु चाहियूं था। ॿिया ऑप्शन बि मौजूदु आहिनि पर इत्तेफ़ाक़ राय सां अॻिते वधणु चाहियूं था। सुमारे वफ़ाक़ी वज़ीर तार अर्जुन इस्लामाबाद में नून लीग अॻवान हनीफ़ अब्बासी सां मीडिया सां ॻाल्हियूं। जबर सां ठहंदड़ कंहिं आइनी तरमीम जो हिसो न बणंदासीं। असांजा 2 सेनेटर्स ऐं उन्हनि जा पुट 5 ॾींहंनि खां गुम आहिनि। औरत सेनेटर जी घर भातियुनि खे यरगमाल बणाए वज़ीर आज़म जे मांझादे में घुरायो वियो। छा इहा वोट जी इज़त आहे? जेसिताईं असांजा गुम थियल माण्हू वापसि न ईंदा आइनी तरमीम जो हिसो न बणंदासीं। BNP सरबराह अख्तर मैंगल जी इस्लामाबाद में मौलाना फज़लुर रहमान जी रिहाइशगाह ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त कहिड़ी मुसीबत अची वई आहे जो राति पेट में तरमीम करणी पइजी रही आहे। अहिड़ी कहिड़ी तरमीम आहे जंहिं पब्लिक करण खां पाण हुकूमत खे शर्म अची रहियो आहे। आइनी तरमीम ॻुझो दस्तावेज़ नाहे हूंदो। हर शहरी खे आइनी तरमीम बाबति ॼाण रखण जो हक़ आहे। सवाल इहो आहे त हिन आइनी तरमीम जो ख़ालिक़ केरु आहे? छा हुकूमत आहे, ऑपोज़िशन या के ॿियूं क़ुवतूं? उहे क़ुवतूं जिन मां हमेशह आइन खे ख़तरो रहियो आहे। आइनी तरमीम बाबति मुसवदो तयारु आहे। काबीनामा मंज़ूरी वठणी आहे। काबीनामा मंज़ूर थी वञे त मुसवदो सेनेट में अची वेंदो। इत्तेफ़ाक़ राय पैदा करण जी कोशिशूं करे रहिया आहियूं। 13हीं तरमीम खां पोइ रिवायत रही आहे त आइनी तरमीम समूरनि सियासी जमातुनि जे इत्तेफ़ाक़ राय सां थिए। मुस्लिम लीग नून जे सेनेटर इरफान सिद्दीकी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। सिक्योरिटी फोर्सेस जो बलूचिस्तान जे इलाइक़े पशीन में ख़वारिजनि ख़िलाफ़ ऑपरेशन। ISPR मूजिबि ऑपरेशन दौरान 5 ख़वारिजनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार ख़वारिजनि वटां हथियार, बारूदी मवाद ऐं 3 आबगाती जैकेट ज़ब्त कयूं वियूं। मिलिट्री अकेडमी काकुल में तरबियती कोर्सेस मुकम्मल थियण ते कैडेट्स जी पासिंग आउट परेड। ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद जी ख़ासि महिमान तौर शिरकत। ISPR मूजिबि पासिंग आउट परेड में कैडेट्स शानदार अंदाज़ में महारतुनि जो मुज़ाहिरो कयो। पास आउट थींदड़नि में मालदीव, नेपाल, इराक, श्रीलंका, फ़लस्तीन ऐं सूडान जा कैडेट्स शामिल आहिनि। ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद परेड जो मुआइनो कयो ऐं कैडेट्स में इनाम बि विरहाया। PTI बानी ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी ख़िलाफ़ 190 मिलियन पाउंड रेफरेंस जी ॿुधणी मुलतवी कई वई। इस्लामाबाद जे एहतसाब अदालत में जज नासिर जावेद राणा रेफरेंस ते
ॿुधणी कई वकील उस्मान रियाज़ गिल फैसल चौधरी ऐं ख़ालिद यूसुफ अदालत में पेश थिया। वकील फैसल चौधरी मौक़िफ़ इख्तियार कयो त जवाबदारनि जी हासिली लाइ वीडियो लिंक ते पेश करण जो हुकुम ॾिनो वञे। 3 अक्टूबर खां पोइ PTI बानी ऐं बुशरा बीबी सां वकीलनि जी मुलाक़ात नाहे थी सघी। इहो बि ॾिसणु चाहियो था त जवाबदार कहिड़ी हालत में आहिनि। वीडियो लिंक मुमकिन नाहे त अदालत जवाबदारनि जा प्रोडक्शन ऑर्डर जारी करण जो हुकुम ॾेई। अदालत वीडियो लिंक ते ॿुधणी लाइ लिखत में दरख़्वास्त ॾियण जी हिदायत कंदे केस जी ॿुधणी 22 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट 1 खां 4 ग्रेड ताईं भर्तियुनि बाबति दरख़्वास्तुनि ते धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो। 1 ग्रेड खां 4 ग्रेड ताईं भर्तियुनि बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी सिंध सरकार ऐं MKN तरफ़ां को बि जवाब दाख़िल न करायो वियो। अदालत धुरियुनि खे जवाब जमा करण लाइ 2 हफ़्तनि जी मोहलत ॾींदे ॿुधणी मुलतवी कई। अमरीकी सदर जो बाइडेन गज़ा में जंगबंदीअ खे इंतिहाई ॾुखियो करार ॾेई छॾियो। चवे थो ईरान ऐं इसराइल विच में जंग जे इम्कान खे रोके सघिजे थो, पर गज़ा में जंगबंदी इंतिहाई ॾुखियो कमु थी वियो आहे। विच ओभर में इसराइल ईरान तकरार खे कुझु अरसे लाइ ख़तमु करे सघिजे थो ऐं उन लाइ ॿिन्ही मुल्कनि खे ॿिए तरीक़े सां मुंहुं ॾियण जा मौक़ा मौजूदु आहिनि। असांखे इन ॻाल्हि जो अंदाज़ो आहे त मिज़ाइल हमलनि जे जवाब में इसराइल कहिड़ी रीति ऐं कॾहिं ईरान ख़िलाफ़ कार्रवाई कंदो। यूक्रेन एटमी हथियार हासिल करण जी कोशिश कई त कार्रवाई कई वेंदी। रूसी सदर व्लादिमीर पुतिन जी धमकी संदसि चवणु आहे त यूक्रेन खे हथियार मुहैया करण जी ख़बर लिकी नथी सघे। हिन वक़्तु एटमी हथियारनि जी तरक़ी में घणियूं ॾुखियारियूं नाहिनि। एटमी हथियार ठाहिण ख़िलाफ़ भरपूर जवाब ॾिनो वेंदो।